अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो SS न्यूज़। आऊं आहियां इमरान शाह। सब खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी ख़ासि ख़बरुनि ते। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी सदारत हेठि बिजली जे इज़ाफ़ी बिलनि बाबति अॼु ॿीहर इजलास थींदो। इजलास में जुलाई जे इज़ाफ़ी बिलनि जे मामले ते सूबाई वज़ीरनि सां तफ़सीली मुशावरत कई वेंदी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ ईंदड़ 48 कलाकनि में बिजली जे अघनि में घटिताई जी वज़ीरनि खे हिदायत जारी करे छॾींदो। निंदो भरिसां तेज़ रफ़्तार वीगो गाॾी जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 12 साला नीगर फोत थी वियो। संदसि वालिद ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी ऐं फोती जी लाश इंडस अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि बर वक़्त कार्रवाई कंदे वीगो ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। मिठियाणी ऐं भरपासे में मलेरिया वबाई सूरत इख्तियार करे वई। मशहूरी मोहल्ला में मासूम नींगर प्रे मलेरिया विगे फोत थी वई। केतिराई मासूम ॿारड़ा मर्द तोड़े औरतूं मलेरिया में मुब्तला। सिहत खाते नोटिस न वरितो। वधीक जानी नुक़सान जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। सजावल वेझो लाइकपुर में 5 ॾींहं अॻु पुरस्रार नमूने गुम थियल नींगर जो लाश सारें जे फसल मां हथु कयो पियो। हथु आयल लाश जी सुञाणप 16 साला असगर मक्सी तौर कई वई। पुलिस मूजिब लाश ज़रूरी कार्रवाई लाइ मक़ामी अस्पताल आंदो वियो, जितां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वेंदो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। ॾिसंदा रहो SS न्यूज़।